अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। अॼु असां महाराज किचन में खणी आया आहियूं मज़ेदार चोलिस्तानी चिकन कढ़ाई जी रेसिपी। चोलिस्तानी चिकन कढ़ाई ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिक कढ़ाई में असां तेल विझूं था 3/4 कप। ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां चिकन विझूं था 1 किलो। ऐं चिकन खे पचाईंदासीं तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते। चिकन खे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते पचायो आहे। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां हिते टमाटा खंया आहिनि तक़रीबन 700 ग्राम्स। ऐं टमाटनि खे असां विच मां कटे 2 टुकड़ा करे छॾियो आहे। हाणे असां सभिनी टमाटनि खे चिकन जे मथां चङी तरह सां फैलाए छॾींदासीं, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। टमाटा चङी तरह सां चिकन जे मथां फैलाइण खां पोइ हाणे विझूं था लूणु 1.5 टीस्पून। तव्हां चाहे त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। पाणी विझूं था 1/2 कप। ऐं हाणे कढ़ाई खे ढक ॾेई करे तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 10 खां 12 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे ऐं टमाटनि जी खल खे हटाईंदासीं जेका नरम थी चुकी आहे। टमाटनि जी खल खे हटाइण खां पोइ टमाटनि खे चङी तरह सां मैश कयूं था। टमाटा बिल्कुलु नरम थी चुका आहिनि ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था सुकनि धाणनि जो पाउडर 1 टेबल स्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टेबल स्पून। ज़ीरे जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। ऐं ब्लैक पेपर पाउडर विझूं था 1 टीस्पून। ऐं चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं त हाणे असां चिकन खे पचाईंदासीं विचोली बाहि ते जेसि ताईं चिकन जो पाणी तक़रीबन ख़ुश्क थी वञे। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 खां 7 मिनट्स ताईं विचोली बाहि ते चिकन खे पचाइण खां पोइ चिकन जो पाणी तक़रीबन ख़ुश्क थियण लॻो आहे ऐं ग्रेवी घाटी थी वई आहे। त हाणे विझूं था गरम मसालनि जो पाउडर 1 टीस्पून ऐं साबित सावा मिर्च विझूं था 4 अदद ऐं योगर्ट विझूं था 1/2 कप। हाणे असां चिकन खे पचाईंदासीं तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं चिकन खे विचोली बाहि ते पचाइण खां पोइ असांजी मज़ेदार चोलिस्तानी चिकन कढ़ाई बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था कढ़ाई खे डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।